खबर कर का खैर जी छो विसारियो थिय को थी वे यार पको शेर खान खखराणी चे पंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा खून पंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा जेके गारी मस तो समझी मस न तई मुंहिंजो रतवा खून पंजे मां कलम के मूं लिखियो तो दे खतवा जेके गारी मस तो समझी मस न तई मुंहिंजो रतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के लब यार परो के वांगुर ॾाढो उदास आहियां हे लब यार परो के वांगुर ॾाढो उदास आहियां घुमण फिरण जी ताक़त नाहे ॼण हिकु ज़िंदा घुमण फिरण जी ताक़त नाहे ॼण हिकु ज़िंदा लाश आहियां कीअं करे पंध तोड़े अचां मां मुंहुं में साह न को सतवा कीअं करे पंध तोड़े अचां मां मुंहुं में साह न को सतवा जेके गारी मस तो समझी मस न थई मुंहिंजो रतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के मज़े में सुम्हंदो हूंदे निंड बि तोखे ईंदी हूंदी तूं त मज़े में सुम्हंदो हूंदे निंड बि तोखे ईंदी हूंदी खिलंदो घुमंदो कुॾंदो हूंदे का तकलीफ़ न थींदी हूंदी खिलंदो घुमंदो कुॾंदो हूंदे का तकलीफ़ न थींदी हूंदी मूंखे तुंहिंजी गणती विछोड़े मारे छॾी मुंहिंजी मत आ मूंखे तुंहिंजी गणती विछोड़े मारे छॾी मुंहिंजी मत आ जेके गारी मस तो समझी मस न थई मुंहिंजो रतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के मूं लिखियो तो दे खतवा खून पंहिंजे मां भोरे कलम के
में त मूं ते मरंदो हुई तूं कोन ॾींदो अज़ाब हुई। अॻ में त मूं ते मरंदो हुई तूं कोन ॾींदो अज़ाब हुई। कंबराणीअ जे हिकिड़े ख़त जा ॾह लिखंदो जवाब हुई। कंबराणीअ जे हिकिड़े ख़त जा ॾह लिखंदो जवाब हुई। 2 सालनि खां ख़त न लिखियो अथई, हैरत मन हैरत। 2 सालनि खां ख़त न लिखियो अथई, हैरत मन हैरत। जंहिंखे गारी मस तो सम्झी मस न तई मुंहिंजो रतो आ। खून पंहिंजे मां भोरे कलम खे मूं लिखियो तो ॾे ख़त आ। जंहिंखे गारी मस तो सम्झी मस न तई मुंहिंजो रतो आ। खून पंहिंजे मां भोरे कलम खे